सिंध वासियो हक़ मौजूद जीअं त लाहौत मेले जो नाटक जो मंज़र जॾहिं मूं अखियुनि सां ॾिठो सोशल मीडिया जे ज़रिए दिलि में कई सवाल साम्हूं आया। मुंहिंजी दिलि चाहियो तव्हां सिंध वासियुनि अॻियां रखां। जमहूरियत जा दावेदार 16 सालनि खां हिन सिंध मथां हुक्मरान आहिनि। हिननि सिंध खे लुटियो फिरियो सतायो खपायो आहे ऐं रुसवाइनि जी वर चाढ़ियो आहे। सिंधी में चवणी आहे त ॾिबो त न आहे पर ॾुखाइबो बि न आहे। हिननि सिंध खे ॾिनो त न आहे पर ॾुखायो ज़रूरु आहे। ही मेला मल्हाए खड़ा ऐं अहिड़ा ख़ुशी जा त्योहार तॾहिं सुहनि जॾहिं सिंध सरापा ख़ुशहाल हुजे। हिन वक़्तु सिंध सरापा एतिजाज में आहे। सिंध फ़लस्तीन बणियल आहे। ग़िज़ा जी किलत, बुख बदहाली, बेरोज़गारी खां तंग अची बचा ख़ुदकशियूं कनि पिया। ॿिए तरफ़ जनूनियत कब्ज़ा करे सिंध मथां कब्ज़ो पी ॼमाए। मदरसनि जे नाले ते ज़मीन कब्ज़ा करे मदरसा ठाहे जुनूनत लाश पई साड़े ऐं उहे जुनूनी गुंडा पकड़िजी नथा सघनि। तालीम तबाह, उन तबाहीअ जो ज़िक्र कंदे ताज़ो मैडम वहीदा मयसर सिराज फेस्टिवल में बयान जारी कंदे वज़ाहत कंदे हिकु तालीम जी तबाहीअ जो नुंहुं पढ़ंदे ॿुधायो त मां सिंध त छॾियो पर सिर्फ़ु हिकु मेहट जे कॉलेज जो दौरो कयो जंहिंमें 271 ॿारड़ा रजिस्टर हुया पर उन ॾींहं ते सिर्फ़ु हाज़िर 3 ॿार हुया। तन वटि किताब कापी कुझु बि न हुयो। ईअं महसूसु थियो त उहो ॿार ॼण होटल ते चांहि पीअण आया हुजनि। उस्ताद ग़ाइबु हुया। सिंध जे तबाहीअ जो, इल्म जे तबाहीअ जो इहो मंज़रु आहे। बाक़ी सिंध में जेको हाल हूंदो उहो तव्हां ऐं असां सभु सिंधी ॼाणूं था सुठे तरीक़े सां। सिंध खे जदीदत ऐं साइंसी तालीम लाइ इंटरनेट सर्विस जी ज़रूरत हुजे थी। उहा सर्विस हिन वक़्तु पंजाब में 99% मौजूदु आहे। KPK में 78% मौजूदु आहे पर उहा सर्विस इंटरनेट सिर्फ़ु सिंध में 32% मौजूदु आहे जेका बि कोमा जी हालति में हले पई। अहिड़े तरीक़े सां मेडिकल जे हवाले सां सिंध तबाहीअ जे मंदर में फाथल आहे। ताज़ो लाड़काणे आई सर्जन डॉक्टर नईम अख्तर कलपर सोशल मीडिया ते एतिजाज कंदे चयो त असां केतिरनि महीननि खां अखियुनि जे लेंसिस जी खोट आहे, ॼाणी वाणी खोट पैदा कई वई आहे जंहिं लाइ कई मरीज़ वीचारा बेयारो मददगार वेठा आहिनि। असां ऑपरेशन बंदि करे छॾिया आहिनि। असांजा UPS कमु नथा कनि। उहो हुकूमत ऐं हुन जा इदारा असांखे ॾियण लाइ तयारु न आहिनि। मतिलबु बेईमानीअ जी इंतिहा आहे ही सिंध हुकूमत जी। जदीद दौर में जदीद सहूलियतूं मुहैया कंदड़ ऐं ही लबाड़ हणंदड़ वज़ीरनि मशीरनि जो हाल आहे। मतिलबु त शहद शोबे में मातम जारी सारी ऐं तव्हां लाहौती मिलाए लॻाए वेठा आहियो। वरी ॿिए तरफ़ ताड़ियल कल्चर जा कहर जारी सारी आहिनि। ताज़ो कश्मीर शहर मां राइस मिल जे मालिक राजेश केसवाणी साहब खे पंहिंजे मिल जे अंगण तां अगवा कयो वियो। उतां जा बेज़मीर भोतार नुमाइंदा पुलिस तमाशाई बणियल आहिनि। वरी दरिया विकिरो बेज़मीरीअ जी इंतिहा आहे। हिकिड़ा चवनि त असांखे तोहफ़ात आहिनि लेकिन असां इस्तीफ़ा नथा ॾेई सघूं। सिंध जो वज़ीर आला चवे थो दरियानि जे हवाले सां असांखे तोहफ़ात आहिनि मगर असां कुर्सी बि नथा छॾियूं, इस्तीफ़ा बि न ॾींदासीं, बसि तोहफ़ात आहिनि। बेइंतिहाईअ जी आलम आहे। तव्हां वरी हुक्मरानी हथरदू नाटकनि में मसरूफ़ आहियो। हथरादू मेला लॻाए, कॾहिं लाहौती मेला लॻाए सदारती कुर्सीअ ते वेही तक़रीरूं करियो था। छा लाहौती मेला लॻाइण सां सिंध सजाइजी वेंदी? छा दाड़ेल ख़तमु थी सघंदा? छा लाहौती मेले लॻाइण सां रिश्वत ऐं स्कूलनि यूनिवर्सिटियुनि में मनशियात ख़तमु थी वेंदी? छा वरी सिंध जे नौजवाननि खे ज़रई माशी साइंसी हुनरी तक़ाज़ाउनि जो इन्हनि मेलनि में को दर्स मिली सघियो आहे? अगरि न मिली सघियो आहे त इहे हथरादू नाटक अजाया आहिनि। सिंध संवारण जा हरबा इस्तेमालु करियो। सिंध खे ऐं सिंधी माण्हुनि खे गुमराही में न विझो त बहितर आहे। दुनिया जागी चुकी आहे। बहितर आहे त तव्हां स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि ते जे उस्तादनि ख़िलाफ़ तहरीक वठो, उन्हनि खे पढ़ाईअ ते राग़िब कयो ऐं नौजवाननि खे जदीद तालीम तरफ़ राग़िब कयो। सिंध में इंटरनेट ऐं बिजली बहाल करियो त शायदि सिंध जो भलो थी सघे थो। हाणे घणो थियो तव्हां 16 साल खाधो पीतो आहे। करप्शन जी बाज़ार बंदि कयो त बहितर हूंदो। ख़िदमत खे हाणे सियासत खे ख़िदमत जे
ज़मरे में आणियो त बहितर थींदो। उन में ई इंसानियत अथव, उन में ई सियासत आहियां। नाटकनि जो दौरु नाहे रहियो, हिन वक़्तु सांस ऐं शऊर जो दौरु आहे। इनक़िलाबी अॻवान फिडरल कास्ट्रो चयो आहे त शऊर जो हिकु किरणो ताक़तवर फ़ौजियुनि खे शिकस्त ॾेई सघंदो आहे। सिंध सलामत, साथ सलामत।